इहा नई ॻाल्हि कान्हे। सभई मुंहिंजा बुज़ुर्ग वेठा आहिनि, मुंहिंजा पिता समान वेठा आहिनि, मुंहिंजा वॾा भाउर वेठा आहियो सभई। बसि इहा वेनती आहे। इन तरीक़े सां समाज जो घरनि में वञणु थींदो हुयो। 10-10 महीना पंहिंजा दौरा प्रभु हलाया सत्संग जा। न्याणियुनि खां पुछण थिए, बचड़ियूं पुट धार्मिक पुस्तक पढ़ंदियूं आहियो? त जवाबु 15 न 9 में मिलियो। काथे टको अधु मिलियो त इहो मिलियो, हा मां जप साहिब पढ़ंदी आहियां, सुखमनी पढ़ंदी आहियां। पुटड़ी उहो त पाठ जे रूप में थी वई। अगरि उन नखरनि जे ज्ञान खे सम्झो न वियो त उहो सम्झ त न ईंदी। गीता प्रेस जा गोरखपुर जा पुस्तक घुराए पढ़ो, ॾाढा सस्ते अघ में, वीचारा घाटा पाए करके उन खे हलाइनि था। उहे पंहिंजे पतिन में उहे मारवाड़ी उन खे पूर्ति करे भर्ती करके और उन सस्तनि अघनि में हलाइनि था। गायत्री परिवार जा सुठा सुठा हिकु हिकु विषय ते निकिरनि था। महान पुरुषनि जा ऋणी आहियूं जो हेॾो ज्ञान ॾेई आहिनि, असांजो अर्चन न कयूं त उहे घुराए। छो जो इतिहास न पढ़ंदासीं असां, हर विषय ते सॼो उहो नक्शो न पढ़ंदासीं त हृदय खे शक्ति न ईंदी। असांजूं ॿारड़ियूं या ॿारड़ा MA पढ़िया, BA पढ़िया, पर सहण जी शक्ति ज़री बि कान्हे। डिस्कस लॻी पई आहे, ओट मोट लॻी पई आहे। त इहो छा असांजो MA पढ़णु थियो या BA पढ़णु थियो जंहिंमें असांखे दिलि जी मज़बूती न आई, असांखे सहण जी शक्ति न आई। हिते जेके सामूहिक विहांउ थींदा आहिनि, गायत्री परिवार वारनि जॻहियुनि करायो वेंदो आहे, उहे हेॾा पुस्तक खणी ईंदा आहिनि। उहे हर वर कन्या खे ॾिना वेंदा आहिनि, हर विषय ते। प्रभु कृपा करे उहे पढ़नि। बसि मुंहिंजी इहा ई वेनती आहे त असां पंहिंजे ॿारनि खे संस्कार में आणियूं, धार्मिकता में आणियूं। जिते सिंधी ॿोली जी विषय हुई उन ते मुंहिंजो पंहिंजे ख़्याल जो हिकिड़ो ई अखर आहे त वॾड़ा उतो हिंदी कोन पढ़ी आया। अॼु असां जेके वेठा आहियूं सभु घणा वॾा हिते थियासीं कि वॾड़ियूं उतो आहियूं, न हिंदी पढ़ियल हूं, सिंधी पढ़ियल हूं, पर हिंदी थोरो थोरो ॻाल्हाइणु थी वियो। पर हितां जी औलाद जेका थी, असांजे हिते ई ॼाई, वरी हिते ई जेका औलाद पैदा थी उहे हिंदी ॻाल्हाइनि था, माता पिता उन ॿार सां। मुंहिंजी छड़ी इहा वेनती हुई भाउरनि खे, भेनरुनि, नौजवाननि खे त जॾहिं खां वठी ॿार ॻाल्हाइणु शुरू करे उन वक़्त खां वठी उन ॿार खे सिंधी में ॻाल्हायो वञे। अबा, अम्मा, जेके जेके बि मामा, जेके जेके चपनि जा शब्द आहिनि, बसि उहा सिंधी ॻाल्हाई वञे। जेसि ताईं पढ़णु लाइक़ु थिए, 2.5 साल जो, 3 साल जो, जॾहिं बि असां ॿार खे स्कूल में विहायूं तेसि ताईं सिंधी ॿोली वञे। उहा उनजे मग़ज़ में जेका ॿोली भरिजी वेंदी उहा कॾहिं बि कटिजी न सघंदी। ऐं उन खां पोइ असां उन ॿारनि खे हिंदी में ॻाल्हायूं। जो उहो स्कूल में वेंदा, उनजा सिंधी स्कूल न आहिनि, उते हिंदियुनि सां रहणो पवंदनि। हिंदी मास्तर थिया त असांजा मोथ न सड़जनि, त असांखे हिंदी अंग्रेजी पढ़नि त अंग्रेजी में ॿारनि सां ॻाल्हायूं, थोरी उनजी होशियारु थियनि। पर असांजी उहा सिंधी जेका पहिरीं पहल हूंदी उहा वञी न सघंदी। मुंहिंजे ध्यान में इहा ॻाल्हि आयल आहे। जेकॾहिं नौजवान इहा क़बूल कनि, असांजी माताऊं भेनर हा इनखे फ़ुखुर न सम्झनि, या वॾे में वॾी कुहाड़ी असां पंहिंजे पेरनि ते हणूं था और पोइ चऊं था असां इहे ॿार सिंधी नथो ॻाल्हाए। उन्हनि खे सिंधी महसूसु नथी थिए, तॾहिं ॿार असांजे ॿियनि जातियुनि सां हलिया था वञनि, उहो कसूरदार। हाणे असां उन ॿारनि खे चऊं या पाण खे चऊं, उन्हनि खे महसूसु ई नथो थिए त असां सिंधी ॿार आहियूं। असांजे दादा जशन वासवाणी जो हिते सत्संग थियो सन 99 में, 80 में आया मुंहिंजे हूंदे खां पोइ, वरी 85 में आया, वरी 99 में आया। 26-27 तारीख़ हुनजो हिते सत्संग हुयो। 28 होॾे सिटी मांटेसरी में थियो। जेका भेण जंहिं घुरायो, जंहिंसां गॾु मिली करे असां वेनती रखीसीं साईं खे, आया। उन माई जा पेका इंडोनेशिया में आहिनि, साईं जन उन वटि रहंदा आहिनि, उनजो वास्तो साईं सां रहंदो आहे। उहा माई जंहिंखे वठी आई सिटी मांटेसरी तरफ़ां, हिते वॾो आयोजन ॿारनि जो कयो वियो। पोइ दादा जन तके कई हेठि वेठा रहिया ते साईं। हिते माई जेका अलाउंसर ते हुई ॻाल्हाइण ते वॾी होशियारु हुई, का मास्टराणी बि आहे। ऐं पिछाड़ी में इहो शब्द ॻाल्हाए त मां सिंधी आहियां, आख़िरी में चई विधई हिंदी में स्पीच कंदे, मां सिंधी आहियां, मुंहिंजा ॾोहदार गुनाहगार मुंहिंजा माउ पीउ आहिनि जंहिं मूंखे सिंधी न सेखारी आहे। हिते सभा में चई, हेॾी सॼी भरी पई मेली, एॾो अखर चई विधई। मां आख़िरी में चई, तव्हांखे यादि हुजे जेकॾहिं तव्हां हिते वेठा हुजो, मुंहिंजा माउ पीउ गुनाहगार आहिनि जंहिं मूंखे सिंधी न सेखारिया। मां सिंधियाणी ॿारड़ी आहियां, अॼु मां सिंधी नथी ॻाल्हाए सघां। हा, मनशा रमानी, मूंखे भेण जो नालो न ईंदो, पर उन साबित कयो पाण खे। कंहिं स्कूल में असां ॿुधोसीं त हुते चयो वियो भई जंहिं जाति जा आहिनि सभु को पंहिंजी पंहिंजी ॿोली में तकरीर लिखी चए। अरे हिकिड़ो सिंधी ॿार वेठो घर वियो, उहो सिंधी सिखियल कोन हो, उनखे
तो मोटी अची पीउ मूंखे चई मां सिंधी ताणे कंहिंजो दोस्त चइजे जंहिं उन्हनि खे सिंधी कन में न विधी ऐं माउ पीउ ऐं जेके अचनि था ईअं चवनि था ॿारु सिंधी नथो ॻाल्हाए अजब थो अची वञे ॿारु किथे जायो भाई सिंधी नथो ॻाल्हाए तूं जेके हुनजे कननि में विधो हूंदो उहो न ॻाल्हाईंदो मुंहिंजा साईं सभु ॼाणो था सभु मालिक आहियो मां वेनती रखी